दोस्तों उम्मीद आहे सब खुश हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 1941 पंटीह वॉल्यूम, तमामु बहितरीनु एल्बम आहे। एल्बम जो टाइटल क़दुर, तो क़दुर न कयो मुंहिंजो। एल्बम तमामु सुठो आहे। हिन में 4-5 गीत मशहूरु आहिनि जेके अव्हांखे उन्हनि मां हिकिड़ो गीत तव्हांखे ॿुधायां मां। महबूब त मालिक आहिनि, पोइ हिसाब उन्हनि सां छाजो। इहो फरज़ाना परवीन बि चयो कलाम, तॾहिं बि तमामु घणो मशहूरु वियो। पर अवल मास्टर मंज़ूर चयो। ज़बरदस्त शाइरी आहे, ज़ुल्फ़कार मंगी साहब जी शाइरी आहे, तमामु बहितरीनु। ऐं सभ खां ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे, ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिननि में अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन कैसेट में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा सुठा गीत आहिनि, ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे। ऐं कोशिशि कंदा आहियूं त हर वीडियो सही हुजे ऐं सही इंफॉर्मेशन हुजे। त दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं, उन खां बाद एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। ऐं पहिरियों जेको कमेंट्स कयो आहे सैयद आसिफ़ अली शाह लिखियो आहे, नाइस एल्बम, वॾी महिरबानी साईं आसिफ़ अली शाह। ऐं उन खां बाद ॿिया ॾिसूं कहिड़ा दोस्त आहिनि। वरी साईं लिखियो आहे त वेरी नाइस एल्बम। हिन एल्बम जा माना सुठा गीत आहिनि, बहितरीनु आहिनि। वॾी महिरबानी साईं आसिफ़ अली शाह, तव्हांजी लख लख कुर्ब। ऐं उन खां बाद वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम खोड़ सारी दिल, वॾी महिरबानी। उन खां बाद सद्दाम अली कमेंट्स कयो आहे, अस्सलाम वालेकुम, सदाकत के गाने, अच्छा नहीं भाई उसके हमारे पास गाने नहीं है। ऐं उन खां बाद ॿियो ॾिसूं कहिड़ो आहे दोस्त। ॿियो दोस्त आहे बख़्श लाशारी साहब, दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी, लख कुर्ब लख लाइक। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कमेंट्स कयो, लाइक कयो, दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कयो। थोरा रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, ऐं वीडियो बि नंढो आहे, एॾो वॾो बि न आहे। ऐं हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे। पहिरियों गीत जेको आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब लिखियो आहे। गीत जा ॿोल आहिनि महबूब त मालिक आहिनि, पोइ हिसाब उन्हनि सां छाजो। उन खां पोइ आहे कासिर नवाज़ शाह जी शाइरी आहे ज़बरदस्त। गीत जा ॿोल लिखिया अथई, मन चोट लॻई दिलि खे को क़दुर पवई प्यारा। इहे ॿई पहिरियों ऐं ॿियो गीत तमामु बहितरीनु आहिनि ऐं मशहूरु गीत आहिनि मास्टर मंज़ूर जा। उन खां पोइ आहे मेवो ख़ान जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई, ईद त हाणे मुंहिंजी थी वई। उन खां पोइ आहे शाहिद जी शाइरी आहे, तमामु बहितरीनु। गीत जा ॿोल लिखिया अथई, पाण बि पी मूंखे। ऐं उन खां पोइ मुश्ताक सूमरे जी शाइरी आहे, अलाह जो थी नाव। उन खां पोइ आहे ज़मीर दायो, उन जी शाइरी आहे तमामु बहितरीनु आहे, मूंखे विछोड़ा यार। उन खां पोइ आहे अनवर मंगसी जी शाइरी आहे, रोंदो छॾियूं वञे थो। उन खां पोइ आहे मुंहिंजी पसंदि जो गीत कारियुनि अखियुनि वारा आहीं किथां जो दहाड़ियल तूं। उन खां पोइ ज़ख़्मी चांडे जी शाइरी आहे तूं त। ऐं उन खां पोइ मुर्तज़ा जी शाइरी आहे, सदमा वरी वरी मूंखे। दोस्तों वीडियो कंप्लीट थियो। वीडियो कीअं लॻो? वीडियो पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। पंहिंजे